ख़बर शामिल कयूं था तंगवानी में आतिफ हुसैन बिजरानी की रिपोर्ट मूजिब तंगवानी में अॼु ॿिए ॾींहं बि कंदकोट सिंध बैंक मैनेजर ख़ालिद लाशारी ख़िलाफ़ एहतिजाज। मुज़ाहिरीन चयो त ख़ालिद लाशारी बोर्ड मुतासिरीन जे आयल पैसनि मां फ़ी टोकन ते 8 खां 10,000 मुबैना कटौती करे रहियो आहे। अहिड़े अमल ख़िलाफ़ तंगवानी सिविल सोसाइटी ऐं क़ौमपरस्त अॻवाननि कामरेड रामदिल लाशारी, इमदाद लाशारी, यासीन बालकानी, खैरमुंद बालकानी ऐं ॿियनि जी अॻवानी में सिंध बैंक जे मैनेजर ख़ालिद लाशारी ख़िलाफ़ एहतिजाज करे कानूनी कार्रवाई जी घुर कई वई। मुज़ाहिरीन चितार ॾिनो त मुस्तक़ीम सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो।